तो पानी आबादगारन हारन के नाए ॾियणो मुआशी बदहाली थे माण्हू ज़मीनूं खपाइनि ॿियो सिंधियुनि खे ग़रीब कयो मुआशी बदहाली ॾियो हर तरफ़ बदहाली हुजे इहो प्लान कयो त सिंधु दरिया में 5-6 लख क्यूसेक पानी मौजूद आहे सभिनी बैराजिस ते 3 बैराजिस आहिनि असां वटि न लेफ्ट बैंक ते पानी न राइट बैंक ते पानी वञे काॾे थो समुंड में पानी 10 MF वञणु खपे बहितर ॻाल्हि आहे संजो इकोसिस्टम दुरुस्त थे माहौलियाती बेहतरी थे संजो डेल्टा बचे पर सुंजे जेके माण्हू ज़मीन ते मौजूद आहिनि उनजे जियापे लाइ त पाणी ॾियो मां जून जुलाई ऑगस्ट हे मां 2 महीना ॾे 40 ॾिहाड़ा मां सॼी सिंध घुमो आहियां मां लाड़काणे डिवीज़न खां थी मोटियो आहियां सखर डिवीज़न खां मां हर तरफ़ पाणी जी खोट ॾिठी आहे मां ऋण तव्हांजी आख़िरी सिंधु दरिया जो जेको इरिगेशन सिस्टम आहे सखर बराज जो रण शाख मां ओस ताईं थी मोटी आयो आहियां पाणी कोन्हे